सिंध हुकूमत इलेक्ट्रिक टैक्सीस शुरू करण लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मिमण सां चीनी ऑटोमोबाइल ठाहींदड़ कंपनी जे एसी ऐं दीवान मोटर्स जे नुमाइंदनि जी मुलाक़ात। चीनी कंपनी तरफ़ां इलेक्ट्रिक व्हीकल्स जे हवाले सां तफ़सीली ब्रीफिंग। सिंध में इलेक्ट्रिक टैक्सीस मुतारिफ़ करण लाइ मुख़्तलिफ़ ऑप्शन्स ते ख़यालनि जी ॾे वठि। शर्जील इनाम मिमण चीनी कंपनी जे सीड़पकारी में मुकमल सहकार जी ख़ातिरी कराईंदे चयो आहे त सिंध हुकूमत इलेक्ट्रिक टैक्सीस लाइ समूरो ज़रूरी इंफ्रास्ट्रक्चर ऐं सहूलियत फ़राहम कंदी। क़ौमी असेंबली जे स्पीकर तरफ़ां प्रोडक्शन ऑर्डर जारी थियण ते पीटीआई जा गिरफ़्तार 10 मेंबर इजलास में शरीक। मेंबरनि में शेख वकास अकरम, ज़ैन कुरैशी, मलिक अवैस, आमिर डोगर, अहमद चिट्ठा, ज़ुबैर ख़ान, सैयद अहद अली शाह, नसीम अली शाह, शेर अफ़ज़ल मुरवत ऐं यूसुफ ख़ान शामिल। पीटीआई जे गिरफ़्तार 10 मेंबरनि खे वक़्ती सार्जेंट एट आर्म्स हवाले कयो वियो। वापा लाइ मेरी टाइम सिक्योरिटी तमामु घणी अहमियत रखे थी। मेरी टाइम अफेयर्स बाबति सभिनी जो मुफ़ाद गॾियल आहे। हुकूमत माहीगीरी जे शोबे खे जदीद घुर्जुनि सां आमांग करण लाइ क़दम खणी रही आहे। माहीगीरी लाइ ॿिज ऐं खुराक जे दुरुस्त तरीक़ेकार तहत इंतज़ाम ज़रूरी आहिनि। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार जो इस्लामाबाद में आलमी मेरी टाइम कॉन्फ्रेंस खे ख़िताब। संदसि चवणु आहे त ख़ुसूसी सीड़पकारी सहूलियत काउंसिल तहत माहीगीरी शोबे खे ख़ासि अहमियत हासिल आहे। पाकिस्तान जी ब्लू इकोनॉमी मुल्की तरक़ी लाइ आलमी सतह ते अहम किरदारु अदा करे सघे थी। इस्लामाबाद हाई कोर्ट तहरीक इंसाफ़ जे बानी जे मिलिट्री ट्रायल बाबति वफ़ाक़ी हुकूमत खां वज़ाहत तलब करे वरिती। पीटीआई बानी जे इम्कानी मिलिट्री हिरासत ऐं ट्रायल रोकण बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी। अदालत दरख़्वास्त ते ॿुधणी 16 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी। इलेक्शन कमीशन इस्लामाबाद लोकल गवर्नमेंट चूंडूं आरज़ी तौर मुलतवी करे छॾियूं। इस्लामाबाद लोकल गवर्नमेंट कानून ऐं रूल्स में तब्दीली लाइ कमेटी जोड़ी वई। कमेटी में घरू सेक्रेटरी कानून, स्पेशल सेक्रेटरी ऐं सेक्रेटरी इलेक्शन कमीशन मेंबर हूंदा। पधराई मूजिबि इलेक्शन कानूननि में तरमीमुनि सां इलेक्शन कराइण में देरि थींदी आहे। कानून साज़ी में तरमीम खां पोइ इलेक्शन कमीशन खे तकबंदियुनि समेत समूरा मरहला ॿीहर शुरू करणा पवंदा। कोटली रेलवे स्टेशन वेझो रोहिड़ी वेंदड़ ट्रेन जी इंजण मथां सिग्नल जो थंभो करण सबबि दादू लाइन बंदि थी वई। क्रेन ज़रिए किरियल थंभो हटाइण जूं कोशिशूं जारी। वाक़े में को बि जानी नुक़सान न थियो। रेलवे इंतज़ामिया मूजिबि जल्द कमु मुकमल करे ट्रेन खे मंज़िल ॾांहुं रवानो कयो वेंदो। पाकिस्तान पंहिंजी मुआशी तरक़ी लाइ नए दौर में दाख़िल थी रहियो आहे। पाकिस्तान शंघाई सहकार तंज़ीम जो अहम मेंबर आहे ऐं इहा तंज़ीम इलाइक़ाई सहकार में अहम किरदारु अदा करे रही आहे। अमुन, इस्तेहकाम ऐं ख़ुशहाली कंहिं बि क़ौम लाइ तरक़ी जो सबबु हूंदी आहे। वापार वारे वफ़ाक़ी वज़ीर जाम कमाल जो इस्लामाबाद में 23 SCO इजलास खे ख़िताब। जैकबाबाद में डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज पोलियो वर्कर सां मुबैना ज़्यादती ऐं फौजी कोशिश वारे वाक़े जो नोटिस वठी छॾियो। SSP ऐं DHO खां रिपोर्ट तलब। मौलादात थाणे जे SHO खे रिकॉर्ड समेत मुतासिरा पोलियो वर्कर सां गॾु सुभाणे अदालत में पेश थियण जो हुकुम। पोलियो वर्कर खे मिलियल सिक्योरिटी ड्यूटी ते मौजूदु एहलकारनि जे नालनि समेत रिपोर्ट पेश करण जी बि हिदायत। मौलादात थाणे ते मुतासिरा औरत आबदा जी फरियाद ते जवाबदार अहमद जखरानी ख़िलाफ़ फौजी कोशिश जो केस दाख़िल कयो वियो। मुतासिरा पोलियो वर्कर खे पुलिस जे हिफ़ाज़ती तहवील में सेफ हाउस में तरसायो वियो।
1965 वारी जंग जे हीरो शहीद मेजर अज़ीज़ भट्टी जो अॼु 59 शहादत जो ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। गुजरात में शहीद अज़ीज़ भट्टी निशाने हैदर जी मज़ार ते तक़रीब मुनक़िद। मेजर जनरल मोहम्मद शमरेस मज़ार ते गुल रखिया, फातिहा ख़्वानी कई ऐं सलामी ॾिनी वई। चेयरमैन ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी सर्विसिस चीफ्स ऐं हथियारबंद फ़ौज पारां शहीद मेजर अज़ीज़ भट्टी के भरपूर ख़राज अक़ीदत पेश। ISPR मूजिब शहीद अज़ीज़ भट्टी 65 वारी जंग में वतन जे दिफ़ा में जान जो नज़रानो पेश कयो। संदसि फ़र्ज़ शुनासी आज़म ऐं क़ुर्बानी खे हमेशह यादि रखियो वेंदो। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां शहीद मेजर अज़ीज़ भट्टी जे 59 यौम शहादत ते खेसि ख़राज अक़ीदत पेश। सदर जो चवणु आहे त पूरी क़ौम मेजर अज़ीज़ भट्टी जी बेमिसाल क़ुर्बानी ऐं बहादुरी खे सलाम पेश करे थी। मेजर अज़ीज़ भट्टी जे लाज़वाल क़ुर्बानी असां जे लाइ हिकु रोशन मिसाल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त शहीद मेजर अज़ीज़ भट्टी सेप्टेम्बर वारी जंग में पंहिंजी जुरियत ऐं शुजात सां दुश्मन जे नापाक इरादनि खे मिटी में मिलायो। आलमी मार्केट में तेल जे अघनि में लाथ खां पोइ पाकिस्तान में पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वॾी घटिताई जो इम्कान। ज़रियनि मूजिब पेट्रोल 12 रुपया फ़ी लीटर सस्तो थी सघे थो। डीज़ल जी क़ीमत में बि 12 रुपया ऐं गासले जी क़ीमत में 8 रुपया फ़ी लीटर घटिताई जो इम्कान। कराची में लांडी जे इलाइक़े बख्तावर ॻोठ वेझो घर अंदरि पाणी जी टैंक में माउ ऐं संदसि 2 ॿार ॿुॾी फौत थी वियलनि में मुस्मात शुमाइला 5 वरियनि जी युसरा ऐं 3 वरियनि जो रुहाब शामिल। घर में कोहराम मची वियो। कराची जे डिफेंस फैज़ 8 में रोड हादसो, 1 ॼणो फौत 9 ज़ख़्मी। ख़याबान फैसल सबा एवेन्यू वेझो हादसे में फौती जी सुञाणप आफ्ताब पुट गुल हसन नाले सां थी। फौती जो लाश ऐं ज़ख़्मनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। नौशर फिरोज़ भरिसां बाईपास वटि मज़दा कल्टी, 1 ॼणो फौत 2 ज़ख़्मी। फौती जी सुञाणप अब्दुल ख़ालिक अब्बासी नाले सां थी। ज़ख़्मनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मदे जी वेझो पुराणे तकरार तां 2 धुरियुनि में झेड़े दौरान 1 ॼणो क़तल, 1 ज़ख़्मी। गाहेजा थाणे जे अध ॻोठ माणिक जी वांढ में पुराणे तकरार तां जतोई बिरादरी जी 2 धुरियुनि में जदीद हथियारनि सां फायरिंग, गोली लॻण सबबि नवाब तुर्त जतोई मारिजी वियो। अब्दुल रज़ाक ज़ख़्मी। धुरियुनि में छिकताण तेज़। ऐं सामूंडी तूफ़ान फ्रांसीन अमरीकी रियासत लोज़ियाना सां टकराइजी वियो। तूफ़ान सबबि 160 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां हवाऊं घुलण लॻियूं। शहरियुनि खे घरनि ताईं रहण जी हिदायत। 42,000 खां वधीक वापेदारनि खां बिजली खां महरूम।